अस्सलाम वालेकुम संगत कहिड़ा हाल आहिनि उमेद था कनि खैरियत सां हूंदो दोस्तों। उस्ताद मंज़ूर सखियाणी जंहिं ते हिन टाइम पूरी सोशल मीडिया में एतिरो त गोर ऐं शोर आहे ऐं असांजी सोशल मीडिया खे बि सलाम आहे जो पंहिंजे फ़नकारनि जी ऐं पंहिंजे वॾनि जेके अज़ीम असांजा फ़नकार आहिनि पुराणा ऐं काफ़ी पुराणा फ़नकार आहिनि उन्हनि जो अदब एहतराम विसारे करे असां उन्हनि जे कंहिं बि हिकिड़े कलाम ते या कंहिं बि हिकिड़े अल्फाज़ उन्हनि खे एतिरी तनक़ीद कंदा आहियूं जो हू उस्ताद मंज़ूर सखियाणी हालांकि तमामु घणो अज़ीम फ़नकार आहे ऐं काफ़ी पुराणो आहे उनजा काफ़ी सारा कलाम तव्हां ॿुधा हूंदा। पर अफ़सोस थींदो आहे असांखे पंहिंजी सोशल मीडिया ते जो माना कंहिं बि अल्फाज़ खे पकिड़े करे एतिरो त उनखे वायरल कंदा आहिनि ऐं एतिरी त उनजे मथां तनक़ीद कंदा आहिनि जो उस्ताद मंज़ूर सखियाणी ॿिए इंटरव्यू में पाण वीचारो माज़रत घुरे पियो माण्हुनि खां ते अगरि मां का ग़लती थी वई आहे या मुंहिंजे तरफ़ां कंहिंजी बि दिलि आज़ारी मां उनखां माफ़ी थो घुरां त अफ़सोस आहे असांखे पंहिंजे सिंधियुनि ते बि ऐं पंहिंजी सोशल मीडिया ते बि जेके अहिड़नि अज़ीम फ़नकारनि जी कंहिं नंढड़ी ॻाल्हि खे पकिड़े एॾो ड्रिगो था कनि। हालांकि उस्ताद मंज़ूर जिन में को बि कसूर न आहे। सभ खां घणो वॾे में वॾो कसूर जेको हूंदो आहे उहो सिलेक्शन वारनि जो हूंदो आहे ऐं शाइर जो हूंदो आहे। जेके शाइरी कनि था उन्हनि खे खपे त उहे अहिड़े अज़ीम शाइर खे अहिड़ा अल्फाज़ न ॻाल्हाइनि। इन में उस्ताद मंज़ूर सखियाणी जो को बि ॾोह न आहे। सोशल मीडिया खे इहा अपील आहे त महिरबानी करे उस्ताद मंज़ूर सखियाणी जे बारे में अहिड़ियूं पोस्टूं न रखो जंहिंमें हुन जी का दिलि आज़ारी थिए असां सोशल मीडिया जे तरफ़ां। त तव्हां महिरबानी करे उन शाइर खे पकड़ियो उन शाइर जे बारे में ॻाल्हायो जंहिं शाइर इहा शाइरी लिखी आहे ऐं उनखे ॻाइण ते मजबूर कयो वियो।